गुज़िरियल ॾींहुं सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच जो जेको वॾो फ़ैसिलो आयो हो, सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे गैर फ़ाल कयो वियो आहे ऐं उन जे नतीजे में केतिरा ई जेके कैंडिडेट्स आहिनि जिन ॿ टे साल नौकरियूं बि कयूं आहिनि सिलेक्ट थियण खां पोइ, जिन में ऑफिसर शामिल आहिनि, सब रजिस्ट्रार जेके आहिनि उहे शामिल आहिनि, समूरा जा समूरा मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्त ताईं जेके फिगर्स असां ताईं पहुता आहिनि 2018 जे लॻभॻि अंग आहे जेके कैंडिडेट्स मुतासिर थिया आहिनि। इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। यंग डॉक्टर्स एसोसिएशन जो सदर आहे महबूब नूनारी साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अंबर राजपूत पाण सेक्शन ऑफिसर आहिनि जेके बि सिंध हाई कोर्ट जे हिन फ़ैसिले सां मुतासिर थियूं आहिनि। उनखां अलावा शाहनवाज़ मीराणी जेको सदर PMC आहे उहो बि मुतासिर थियो आहे ऐं हैदराबाद मां टाइम न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर फैज़ खोसो बि असां सां टेलीफोन लाइन ते ई मौजूदु आहे। शुरूआति कयूं था फैज़ खोसो खां ई, जेके फिगर्स बाबति ऐं इन अहम फ़ैसिले खां पोइ जेका सूरत हाल पैदा थी आहे उन ते अपडेट कंदा। फैज़ कीअं पिया ॾिसो इन फ़ैसिले खां पोइ जेको बहरान पैदा थिए पियो, ख़ासि तौर ते जेतिरा कैंडिडेट्स जेके आहिनि मुतासिर थिया आहिनि उन्हनि जूं नौकरियूं ख़तमु थी वियूं आहिनि? बिल्कुलु महताब, जेको सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जो फ़ैसिलो आहे, इन फ़ैसिले तहत 2018 ईस्वीअ में मेडिकल ऑफिसर्स मेल ऐं फीमेल्स जा जिन इम्तिहान ॾिना हुआ उहे मुतासिर थिया आहिनि। इन्हनि कैंडिडेट्स जो जेको तादादु हो उहो 1783 हो, जॾहिं त गॾियल चटाभेटी वारो जेको इम्तिहान हो उन जा मजमूई तौर ते 335 उमेदवार जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। इहो मजमूई अंग जेको आहे उहो 2128 बणिजे थो। 2028 जेके नौकरियूं कंदड़ माण्हू आहिनि उहे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे फ़ैसिले सां मुतासिर थिया आहिनि। उन जेको चटाभेटी जो गॾियल इम्तिहान हो उन में जनरल कैडर जा 193 ऑफिसर्स शामिल आहिनि जेके ग्रेड 17 में अपॉइंट थिया हुआ, जॾहिं त एक्साइज खाते जा 5, कोऑपरेटिव सोसाइटी जा 9, असिस्टेंट रजिस्ट्रार जा 15 ऐं एडिशनल फूड कंट्रोलर जा बि जेके इम्तिहान ॾींदड़ उमेदवार हुआ उहे इन फ़ैसिले जे नतीजे में मुतासिर थिया आहिनि। ऐं हाणे जेका परेशानी वारी सूरत हाल आहे कैंडिडेट्स में, उन्हनि पंहिंजनि वकीलनि सां बि राब्ता कया आहिनि। गॾोगॾु सिंध सरकार बि ऐलान कयो आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में इन फ़ैसिले खे चैलेंज कयो वेंदो। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा उमेदवारनि में जेके माण्हू पास थिया हुआ 2018 ईस्वीअ में डॉक्टरियाणियूं या जेके ऑफिसर्स आहिनि चटाभेटी जे इम्तिहान में पास थिया, उन्हनि में वॾी परेशानी जी लहर छायल आहे। ठीकु आहे फैज़, इन हवाले सां जेके कैंडिडेट्स मुतासिर थिया आहिनि, जेके ऑफिसर्स आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते ई आहिनि। यंग डॉक्टर्स एसोसिएशन जो सदर महबूब नूनारी साहब असां सां टेलीफोन लाइन ते। महबूब साहब, छा चवंदव अव्हां, हिकमत अमली हाणे हमारी छा हूंदी? केतिरा ई जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि जूं नौकरियूं हिक ई फ़ैसिले सां ख़तमु थी वियूं आहिनि? शुक्रिया तव्हां इहो असांजो रीसेंट इशू खे हाईलाइट करण लाइ। पहिरीं ॻाल्हि इहा त YDS सिंध के हिन फ़ैसिले खे कोर्ट जे हिकु YDS सिंध हमेशह अदलिया जी इज़त कई आहे ऐं इन फ़ैसिले खे असां गैर आइनी इन फ़ैसिले खे मज़म्मत कई आहे त जेके बि 2018 में जेके 85 जंहिंमें मेडिकल ऑफिसर WMOs जे कमु कनि पिया, उहो की उन्हनि में के बेचैनी जी लहर पैदा थी आहे। यंग डॉक्टर एसोसिएशन फ़ैसिले खे मज़म्मत करे थी, अॻियां मसइलो खे परसू कंदी। पहिरीं असांजी कोशिशि इहा आहे त हेल्थ डिपार्टमेंट ऐं गढ़वाल सिंध पंहिंजे फ़ैसिले जो फ़ैसिलो करे या पटिशन में वञे, लार्जर पेज कराची हाई कोर्ट में फ़ैसिलो रखे। अगरि सिंध गवर्नमेंट या हेल्थ डिपार्टमेंट त YDS इन मसइले खे परसू कंदी ऐं अपील आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट जेके कमु कनि पिया। महबूब नूनारी साहब, सॉरी टू इंटरप्ट यू, तव्हां थोरी लोकेशन पंहिंजी चेंज कयो त जीअं अव्हांजो आवाज़ वाज़े नमूने पहुची सघे। अव्हां सां कंटिन्यू कयूं पिया। नाज़रीन, फ़ैसिले सां अंबर राजपूत जेके सेक्शन ऑफिसर आहिनि उहे पाण मुतासिर थियूं आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं पिया। अस्सलाम वालेकुम अंबर साहिबा, ॿुधो पिया अव्हां? जी अंबर साहिबा, ॿुधो पिया अव्हां? जी अंबर साहिबा, आपको आवाज़ आ रही है? जी बिल्कुल आ रही है। जी बहुत शुक्रिया। आप पहले तो ये बताइएगा कब से आपकी ज्वाइनिंग हुई थी एज अ सेक्शन ऑफिसर? आपने टेस्ट दिया, इंटरव्यू दिया, उसके बाद एक ही फैसले से आपकी जॉब ख़त्म हो गई। अब आपका क्या लाएअमल होगा? आइंदा की हिकमत अमली आपकी क्या होगी? क्या करेंगी आप?
अस्सलाम वालेकुम। फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक टाइम न्यूज़ कि उन्होंने हमें अपनी बात को पोर्ट्रे करने का यहाँ पे और लोगों तक पहुँचाने का अपना पॉइंट ऑफ व्यू हमें मौका दिया है। आई विल ऐड कि मैंने ज्वाइनिंग हम लोगों ने दी है 18 मई 2018 में एंड आई एम करंटली सर्विंग एज असिस्टेंट कमिश्नर अंडर ट्रेनी इन हैदराबाद। और ऑब्वियसली ये जजमेंट हम लोगों के लिए शॉकिंग भी है। वी रिस्पेक्ट ऑनरेबल जजेस एंड रिस्पेक्टेबल कोर्ट्स, लेकिन इसके कुछ एरियाज़ हैं जिसके ऊपर हम बात कर सकते हैं। फर्स्ट ऑफ ऑल हमारे कॉन्स्टिट्यूशन में आर्टिकल 10 जो है दैट रीड्स एज राइट ऑफ फ्री ट्रायल एंड आर्टिकल 19 विच सेज फ्रीडम ऑफ स्पीच, ये हमें एम्पावर करता है कि हम अपने राइट्स के ऊपर बात कर सकते हैं। ये जो एक डिसीजन आया है ये अनहर्ड डिसीजन है, एक्स पार्टी डिसीजन है, जिसमें PMS 2018 के हवाले से हमें पार्टी नहीं बनाया गया है। और अनफॉर्चुनेटली इसमें ऑब्वियसली अगर 2013 के डिसीजन को हम देखते हैं कि जिसमें PMS को जिसमें CCE को नल एंड वॉइड किया गया था और उसके बाद अब ये दोबारा डिसीजन उसी नेचर के ऊपर आया है, तो इसमें अगर एडमिनिस्ट्रेटिव साइड के कुछ लूप होल हैं या कुछ कंसर्न्स हैं तो देयर इज़ नो फॉल्ट ऑफ मेरिटोरियस स्टूडेंट्स और मेरिटोरियस ऑफिसर्स ऑफ सिंध who are working day and night to be part of bureaucracy और part of privileged jobs, जिन्होंने दिन रात एक किया है। और ऑब्वियसली जब हम ने ज्वाइन किया है एंड वी आर वर्किंग सिंस पास्ट 1 ईयर, हम अपनी अपनी पोस्ट पे एक रेपुटेटेड तरीके से और बहुत रिस्पेक्टेबल अंदाज में काम कर रहे हैं। उसके बाद आने वाले PCS में या डिफरेंट एग्जाम में हम अपेयर नहीं हुए हैं, तो जो एज रिलैक्सेशन का एक क्वेश्चन आ रहा है कि मोस्ट ऑफ अस विल बी आउट ऑफ एज, जो कि अब डिफरेंट एग्जाम में अपेयर नहीं हो सके हैं, उस क्वेश्चन का आंसर कौन देगा। और दूसरा ये कि ये 200+ CSS CCE क्वालिफाइड ऑफिसर्स नहीं हैं, बट आई मस्ट ऐड कि ये डिफरेंट फैमिलीज़ हैं जिनके ख्वाब हैं। एक और चीज़ बहुत इंपॉर्टेंट पॉइंट इसमें मैं ऐड करना चाहूँगी कि इसमें हमारे साथ बहुत सारे बैचमेट्स ऐसे हैं जो कि 2013 के रिजल्ट नल एंड वॉइड होने के बाद उन्होंने स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई और कंटिन्यू स्टडी को रखा और फिर दे गॉट सेलेक्टेड इन 2018 और दे आर करंटली सर्विंग विद अस। अब ये दोबारा अगर इस तरह का केस आया है तो इस सारे मैटर्स को कहाँ देखा जाएगा। इससे एक रेस्टलेसनेस भी ऑब्वियसली फैलेगी कोविड के टाइम पे, जबकि अनएम्प्लॉयमेंट ऑलरेडी ज़्यादा है। तो ये इसके कुछ एरियाज़ के ऊपर बात की जा सकती है, नो डाउट जजमेंट के। हमारे लिए भी ये बिल्कुल शॉकिंग है और इसमें बहुत सारे कैंडिडेट्स, अगर आप इंडिविजुअली मीडिया ये काम कर सकता है या अगर जिनको कंसर्न हैं कि जो डिफरेंट हमारे पास ऑफिसर्स हैं उनकी स्टोरीज को लिया जाए, उन्होंने नॉट ओनली दे क्वालिफाइड द CCE बल्कि उनके पास नंबर ऑफ एग्जाम्स हैं जो वो क्वालिफाइड इसके अलावा कर चुके हैं। मैं खुद इस एग्ज़ाम के बाद 5 एग्जाम्स को क्वालिफाई कर चुकी हूँ इन डिफरेंट रिप्यूटेड डिपार्टमेंट्स। इनके मेरे पास अपॉइंटमेंट लेटर्स भी हैं, बट आई डिडंट ज्वाइन जस्ट बिकॉज ऑफ PMS। अगर अब इसको भी नल एंड वॉइड किया जाता है तो हु विल आंसर दोज अपॉइंटमेंट लेटर्स फॉर माइन जो कि मैंने ऑब्वियसली ज्वाइन नहीं किए इसकी वजह से, और माई प्रीशियस ईयर्स वर लॉस्ट इन द प्रोसेस। तो ये सूरत हाल है मेरे ख्याल में। ऑब्वियसली सिंध गवर्नमेंट भी इस पे हमारे साथ है। अभी रिसेंटली मैंने मुर्तज़ा वहाब साहब का इस पे मीडिया ब्रीफिंग भी देखी है कि वो भी इसके ऊपर वर्कआउट कर रहे हैं, हमारा बैच भी इसके ऊपर वर्कआउट कर रहा है। लेकिन एक इनजस्टिस है जो किया जा रहा है, इसको प्रॉपर सुनना चाहिए। हमारा मौक़िफ़ भी इसके ऊपर लेना चाहिए या हमें एक कम से कम लीगल बैटल का जो है चांस देना चाहिए था। ठीक है अंबर राजपूत साहिबा, शुक्रिया आपका। आप भी टेलीफोन लाइन पे रहिएगा। नाज़रीन, शाहनवाज़ मीरानी साहब सदर PMC ग्रुप आहिनि असां सां टेलीफोन लाइन ते, उहे भी इन फ़ैसिले सां मुतासिर थिया आहिनि। अस्सलाम वालेकुम शाहनवाज़ मीरानी साहब। अस्सलाम वालेकुम शाहनवाज़ मीरानी साहब। वालेकुम सलाम। मीरानी साहब, अंबर राजपूत अहम नुक़्तो खयो, उन्हनि जो चवणो त अदालती हुकुम सां न सिर्फ़ु इंडिविजुअल जेके ऑफिसर्स आहिनि, कैंडिडेट्स आहिनि, मुतासिर थियनि पिया, पर ये 2000 खां वधीक कैंडिडेट्स जूं फैमिलीज़ आहिनि, ख़ानदान जेके आहिनि उहे समूरा जा समूरा मुतासिर थींदा। अव्हां बि इन फ़ैसिले सां मुतासिर थिया आहियो, हिकमत अमली छा हूंदी अव्हां जी हाणे आइंदा जी? वालेकुम सलाम। जी अदा पहिरियां त हिकमत अमली खां मां थोरो ने केस ते वधाए कंदो हलां त हे केस जेको हुयो
जंहिंमें असमा पटिशनर हुई ऐं सजाद चंड जो वकील हुयो। इहो एक्चुअल में केस ऑफ वुमेन मेडिकल ऑफिसर जो न, जंहिंमें प्रेयर हुई हुनजी, उहा आदि का इंटरव्यू में फेल थी हुई, त उन प्रेयर कई त जेको आहे मूंखे जेको आहे मूंसां अनजस्टिस थियो आहे। ठीकु आहे, पोइ इहो 1.5 साल जो केस हलियो ऐं उन में को बि CC 2018 जो असिस्टेंट कमिश्नर ऐं जेके ॿिया असांजा दोस्त आहिनि उन्हनि जो अहिड़ो को बि उन में को वजूद का डिस्कशन को नालो न हो। ठीकु आहे, सडनली डिसीशन जॾहिं रिज़र्व थियो उन खां 20 ॾींहं पहिरियां माना 22 अप्रैल 2021 ते सडनली इरशाद पठान एडवोकेट न जेको साईं हुयो, उन्हनि 110 जी एप्लीकेशन ॾिनी त असांखे हिन केस में जेको आहे मर्ज कयो वञे। उहा जेकी पटिशन हुई इरशाद पठान, उहा जेकी साल पहिरियां उन जेको आहे फाइल कई हुई CC 2018 जे ख़िलाफ़। ठीकु आहे, पर उन पटिशन में जॾहिं ॿी बेंच वेठी हुई त उन बेंच उनखे को रिस्पॉन्स न हुनो ऐं केस डिसफंक्शनल थी वियो हुयो। पर सडनली 9 महीननि खां पोइ हिन केस में उहा मर्ज कयो ऐं इन केस जी का डिस्कशन न आहे थी। जेको आहे रिसेंटली जेको हिन केस में CC 2018 जे मुतालिक़ को बि डिस्कशन न थी। जनरली 110 जी एप्लीकेशन खां पोइ इहो केस मर्ज कयो वियो ऐं हफ़्ते खां पोइ जेको आहे डिसीशन आयो। त असां था चऊं त बिना डिसीशन जे, बिना मतिलबु बिना डिस्कशन जे, बिना असांखे इन्फॉर्म करण जे, लाज़मी एक्स पार्टी डिसीशन आहे, असांखे अनहर्ड कयो वियो आहे, असांखे ॿुधो न आहे वियो, असां डिफेंड कयूं आहे। त उहा त हाणे केतिरी ख़बर त केतिरी मेरिट थी आहे, केतिरो छा थियो आहे। जेको चयो वियो आहे डिस्क्रिमिनेशन जे बुनियाद ते, त मां थो चवां त असांजी PMS में 50 खां मथे जेके उर्दू स्पीकिंग दोस्त आहिनि ऐं ख़ुदि इंटरव्यू कमेटी में 2 उर्दू स्पीकिंग ऐं 2 सिंधी स्पीकिंग, उहा हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि मां कंदो हलां, CC 2018 जेको केस जी ऑलरेडी हिकिड़ी पटिशन सिंध हाई कोर्ट में हुई, जंहिंमें मोहम्मद अयूब पवर जेको आहे त पटिशनर हुयो ऐं हुनजी पटिशन बि जेको आहे त मूंखे यादि आहे 8033 हुई। त उन पटिशन जो जेको आहे त वर्डिक्ट अची ॾिनो, सिंध हाई कोर्ट प्रिंसिपल ब्रांच ॾिनो त CC 18 में का बि करप्शन न आहे थी ऐं इन खे असां इंटेक्ट था कयूं ऐं इहा रिज़ल्ट इंटेक्ट आहे ऐं ऑफिसर्स पंहिंजी जॉइनिंग कनि। जॾहिं हाणे प्रिंसिपल ब्रांच CC 18 खे इंटेक्ट कयो आहे, उन चयो आहे को बि करप्शन न आहे, त उन खां पोइ वरी सर्किट ब्रांच थी चए त उन में करप्शन थियो आहे। जॾहिं त सर्किट ब्रांच हैदराबाद में नई केस हलियो आहे, नई जेको आहे त इन केस जी हियरिंग थी आहे। ऐं वॾी मज़े वारी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त उन ई केस में सचलवाणी नाले एडवोकेट हुयो, जंहिं शायदि कुझु कैंडिडेट्स रिज़र्वेशन कई त इदारो बंदि थी वियो आहे ऐं असांजो रिज़ल्ट रहियल आहिनि। त इवन उन सचलवाणी जी जेकी आहे त पटिशन जेकी आहे त उहा उन डिसीशन में ई न आहे, मतिलबु उन जो को वजूद ई न आहे, न ई उन एडवोकेट जो नालो आहे। उनजी पटिशन आहे 2362, उन पटिशन जो बि नालो न आहे। ऐं जेकी राति जे पहर में हफ़्तो पहिरियां पटिशन मर्ज कई वई आहे ऐं उन पटिशन जे थ्रू सभिनि जेको असिस्टेंट कमिश्नर ऐं जेको आहे फुट ऑफिसर ETO ऐं असिस्टेंट रजिस्टर कोऑपरेटिव सोसाइटी खे घर हवाले कयो वियो आहे। थियण ईअं खपे आहे जेकॾहिं इहा रिज़र्वेशन ई असांखे कोर्ट लाइ एतिराम आहे, बिल्कुलु कोर्ट इदारा वॾा आहिनि या ऑनरेबल आहिनि, बट पॉइंट इज़ डेट के का जुडिशियल कमीशन वे या को इंक्वायरी कये या का ईअं माना कीअं थो थी सघे, माना कीअं थो थी सघे सॼो करप्शन थियो आहे। सभु हिकिड़ा लिखियल पढ़ियल छोकिरा, इन में 20 CS ऑफिसर्स आहिनि, 30 डॉक्टर्स आहिनि, 30 इंजीनियर्स आहिनि, 14 PhD होल्डर्स आहिनि, 15 अहिड़ा छोकिरा आहिनि जेके ॿाहिरि मुल्क में जॉब छॾे आया आहिनि ऐं 10 ऑलरेडी अहिड़ा आहिनि जेके ऑलरेडी PCS पास करे आया आहिनि। छा उहे सभु न आयल आहिनि? छा सिंध जे इदारनि में रुॻो करप्शन थींदी आहे? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छा फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जा जेको आहे फैसलाबाद में पेपर आउट न थिया, पोइ छा उहो इदारो बंदि कजे? छा पंजाब पब्लिक सर्विस कमीशन में रिसेंटली 6 महीना पहिरियां पेपर आउट थिया आहिनि, पोइ असां उहो बि इदारो बंदि कयूं? ईअं त पोइ कोर्ट्स में काफ़ी कहिड़ा केसिस आहिनि जेके पेंडिंग में, पोइ असां कोर्टूं बि बंदि कयूं, पोइ असां मुल्क बि बंदि कयूं। हिन डिसीशन सां गुड गवर्नेंस जो इफेक्ट पवंदो, पब्लिक सफ़र कंदी, सर्विस डिलीवरी सफ़र कंदी। काफ़ी छोकिरा जेके SCUT तालुकनि में कमु पिया कनि, उहो कोविड जी SOPs इम्प्लीमेंट ते कमु पिया कनि, उहे जेको आहे एंटी इंक्रोचमेंट ते कमु पिया कनि। हाणे उन्हनि जो जवाबदार केरु हूंदो ऐं उन्हनि जेके ऑर्डर कढिया ट्रांसफर पोस्टिंग्स थियूं, उन्हनि जो जवाबदार केरु हूंदो? हे त सिधो असां माना गुड गवर्नेंस जो बहरान मतिलबु बैड गवर्नेंस जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल थींदो। ऐं वॾी ॻाल्हि मज़े वारी मां ॿुधायां, छा फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में OMR शीट हूंदी आहे? जॾहिं बि MCQ पेपर हूंदो आहे त उनजी कार्बन कापी न हूंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में असांखे कार्बन कापी मिलंदी आहे, असांखे अॻु में ख़बर पवंदी आहे असांजूं केतिरियूं मार्कूं आहिनि। जेतिरे 2018 जी ॻाल्हि आहे त उन में फाइनल रिज़ल्ट आउट थी, फाइनल रिज़ल्ट खां पोइ लाज़मी फाइनल रिज़ल्ट में कैंडिडेट जो नालो हुयो, उन खां पोइ जेके फेल्योर्स जी मार्कशीट आउट थी, उन खां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन में क्वालिफायर जी मार्कशीट ॾिनी, उन खां पोइ सॼी जनरल रिज़ल्ट ॾिनी। साॻियो ई CS जो चकर हूंदो आहे, पहिरियां फाइनल रिज़ल्ट ईंदी आहे, कैंडिडेट सां नाला हूंदा आहिनि, उन खां पोइ फेल्योर्स जी मार्कशीट ईंदी आहे, उन खां पोइ जेको आहे क्वालिफायर जी मार्कशीट ईंदी आहे, उहा जनरल सभिनि जी रिज़ल्ट न आहे ईंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में सभिनि जी रिज़ल्ट आई आहे ऐं कहिड़ो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर कंप्लायंस न आहे जो असांखे त इन ॻाल्हि ते वी आर शॉक्ड के मतिलबु इदारनि में मतिलबु हिकु सिंध जे फ्यूचर सां दिस इज़ टोटली इनजस्टिस एंड असांखे ॾाढो दुख आहे ऐं असां सम्झूं था सुप्रीम कोर्ट मां इहा उमेद था कयूं ऐं पाकिस्तान जे इदारनि मां उमेद था कयूं त असां सां जस्टिस थींदो, सिंध जे माण्हुनि सां जस्टिस थींदो।
ठीक है शाहनवाज मीरानी साहब अवां जेके नुक्ता उथारिया आहिनि इन ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया महबूब नूनारी यंग डॉक्टर्स एसोसिएशन जा सदर बि असां सां टेलीफोन लाइन ते महबूब नूनारी साहब कीअं पिया ॾिसो जेके नुक्ता शाहनवाज मीरानी साहब उथारिया आहिनि जेकॾहिं SPSC जे सरबराह खे हटाए छॾिजे SPSC जे मेंबर्स खे हटाए छॾिजे त पोइ उन्हनि जा कयल जेके समूरा फ़ैसिला आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि ते बि बेतमादी पैदा थींदी कीअं जस्टिफाए कंदव हुकूमत जे इन कोर्ट जे इन फ़ैसिले खे ऐं अदालत में जेकॾहिं वेंदव त उते कीअं जस्टिफाए कंदव अहिड़े फ़ैसिले खे इहो पंहिंजो शाहनवाज़ मीरानी जे फ़ैसिले खे सेकेंड कयां थो त जेको बि जेके इदारनि में करप्ट ऑफिसर आहिनि या इदारा करप्ट हूंदा आहिनि त तव्हांजो उन्हनि माण्हुनि खे तब्दील करियो ईअं न आहे त उते जे एम्प्लॉइज़ खे तव्हां सज़ा ॾियो हाणे ॾिठो वञे त 1785 जेके मेल एंड फीमेल डॉक्टर्स जे कमु कनि पिया कोविड आइसोलेशन्स में वैक्सीनेशन सेंटर में HQs में इमरजेंसी में अचानक इहो 1785 डॉक्टरनि जी नौकरी ख़तमु कई थी वञे त इदारो हेल्थ डिपार्टमेंट हिकु इदारो सडन कोलेप्स थी सघे थो त इन खे फ़ैसिले खे मद्देनज़र रखते त गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं हेल्थ डिपार्टमेंट फ़ैसिले जी लार्ज बेंच कराची में अपील दायर कनि ऐं पंहिंजे एम्प्लॉइज़ लाइ पटिशन दाख़िल करे इनखे बहाल कराइनि अगरि चेयरमैन सेक्रेटरी करप्ट आहिनि तव्हां उन्हनि खे सज़ा ॾियो त पर हे अगरि शुरू खां करप्ट हुआ त तव्हांखे कमीशन शुरू खां वठणी न हुई तव्हांखे इदारनि माण्हुनि खे तव्हां 2 साल खां नौकरी ॾेई उन्हनि खे पघारूं ॾियो पिया ड्यूटियूं करायो पिया अचानक फ़ैसिलो इन ॻाल्हि खे माण्हुनि खे बेचैनी पैदा कंदो इन में तव्हां केतिरा ई हज़ारे घर माण्हू बेरोज़गार थींदा के डिप्रेशन शिकार के डॉक्टर ख़ुदकुशियूं कंदा के माण्हू डिप्रेशन जो शिकार थी वेंदा बहितर इहो आहे अगरि सिंध गवर्नमेंट नथी इन फ़ैसिले खे परसू करे त असां YDS सिंध तमामु जेको CC जो ऑफिसर आहिनि ॿिया त दोस्त जेके यंग डॉक्टर्स आहिनि या यंग ऑफिसर दिल्ली सां गॾिजी पटिशन दायर कंदासीं लार्ज बेंच कराची में त पोइ असां इन शइ खे परसू करे अगरि पोइ बि मसइलो नथो हल थिए त असांजा यंग डॉक्टर जेके मेल फीमेल उन खे प्रोटेस्ट कंदा ऐं ड्यूटियुनि जो बाइकाट कंदा असां पंहिंजे हेल्थ कम्यूनिटी बेनिफिट्स सां गॾु आहियूं ठीकु आहे सिंध हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त उहे अदालत जे हिन फ़ैसिले खे चैलेंज कंदा शाहनवाज़ मीरानी साहब क़ानूनी माहिरनि जो इहो चवणु त अदालत पारां 1999 खां पोइ थियल जेके भर्तियूं आहिनि उन्हनि जी क़ानूनी हैसियत ई वाज़े नाहे कई वई सिंध सरकार अदालती फ़ैसिले खे चैलेंज करे पई अव्हां जो लाइ अमल छा हूंदो सम्झूं त पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 25 जी वायोलेशन कई वई आहे उहा इन ग्राउंड्स ते त हिकिड़नि कैंडिडेट्स खे ॿुधो वियो आहे उन कैंडिडेट्स खे ॿुधण ते जेको आहे असांखे जेको आहे त माना नल इनवाइट कयो आहे जॾहिं असांखे ॿुधो न आहे पियो दिस इज़ द हेयर इनइक्वेलिटी प्रीवेल्स त इक्वेलिटी जो बुनियाद इहो हूंदो आहे 25 आर्टिकल इहो थो चए त तव्हां ॿिन्हिनि पार्टीज़ खे या हर शहरी खे इक्वल नज़र सां ॾिसो न त असां इनइक्वेलिटी जो बुनियाद आहे हिते ऐं ॿियो असांखे जॾहिं ॿुधो न आहे वियो ऐं असांखे ख़बर बि न आहे सडनली हिकिड़ो डिसीशन ॾिनो वियो आहे ऐं जंहिंजी उन पटिशन जो जंहिंजो को मतिलबु अचानक बिना माना हिकिड़ो इन्फॉर्म मतिलबु हिकिड़ो 110 जी हर पार्टी चाहींदी आहे त असां बि उन कोर्ट जो हिसो थियूं ऐं असां पाण खे डिफेंड कयूं त इन लाइ असां सुप्रीम कोर्ट में वेंदासीं इंशाल्लाह ऐं असांखे उमेदु आहे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां त इंशाल्लाह असांखे जस्टिस मिलंदो बिकॉज़ असां मेरिट ते आया आहियूं ऐं जेके बि असांजा बैचमेट्स आहिनि उहे मेरिट ते आया आहिनि ऐं असांखे पाकिस्तान जे इदारनि मां उमेदु आहे इंशाल्लाह सुप्रीम कोर्ट असांखे कॾहिं बि नाउमीद न कंदी ऐं इंशाल्लाह असां पंहिंजो जेको आहे त के सुप्रीम कोर्ट में खणी वेंदासीं ऐं जेके बि असांखे रिजर्वेशन्स आहिनि उहे असां सुप्रीम कोर्ट में पंहिंजे वकील जे थ्रू प्रेयर जे थ्रू ॾींदासीं ऐं हिते त माना जेकी प्रेयर खां बि माना भयानक डिसीशन ॾिनो वियो आहे प्रेयर में ॻाल्हि हिकिड़ी आहे ऐं उहा डिसीशन जी ॻाल्हि प्रेयर जो पुतड़ आहे त जॾहिं बि डिसीशन ईंदो आहे त हिकिड़ो प्रेयर जे पर्सपेक्टिव में ॻाल्हि दॿी आहे हिते सडनली माना एग्ज़ाम्स जो माना उहो कल्चर थी वियो आहे त जेको बि एग्ज़ाम थिए तव्हां हुनखे नल इनवाइट करे छॾियो उहे छोकिरा पढ़ी करे लाज़मी आहे उहो हिकिड़ो फैमिली जो सहारो हुन में केतिरी बेरोज़गारी थींदी केतिरो मुआशी बदहाल थींदो अॻु में ई मुआशी बदहाली आहे छोकिरा उहे जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जी तयारी था कनि हे जेको ट्रेंड ॾिसंदा त उनजी दिलि में छा तासुर वेंदो ऐं छा जेको आहे इदारनि ते उन्हनि जो एतमाद कहिड़ो वेंदो हे त माना सॼो मुल्क जे इंट्रस्ट जे ख़िलाफ़ थी ॻाल्हि वञे त माना पाकिस्तान जी हुन युथ में हिकिड़ी अहसास महरूमी जेको आहे त हुन में मायूसी पैदा करणा त बहितर आहे असां इनशाला सुप्रीम कोर्ट वेंदासीं ऐं असांखे उमेदु आहे इनशाला सुप्रीम कोर्ट मां असांखे जस्टिस मिलंदो ऐं असांखे इक्वल जी बुनियाद ते असांखे जेको आहे पंहिंजो राइट ॾिनो वेंदो ठीकु आहे फैज़ खोसो हैदराबाद मां असांजा सीनियर रिपोर्टर बि असां सां लाइन ते आहिनि फैज़ ॻाल्हि ॿोल मां ॿुधी समूरनि कैंडिडेट्स जी ऐं जेके असांखे जॉइन कनि पिया हिन वक़्तु फैज़ छा कमेंट हूंदो अव्हां जो ऐं कीअं पियो फीडबैक मिले अव्हां खे मजमूई तौर ते साझा वंदनि जो सिविल सोसाइटी जो हीउ जेको इम्कानी इंतिज़ामी बहरान पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर थी वियो आहे एॾे वॾे अंग में जिन माण्हुनि जूं नौकरियूं ख़तमु थी वियूं आहिनि त
अदालती फ़ैसिलो आहे ज़ाहिर आहे हाणे हीउ फ़ैसिलो पब्लिक जो आहे ऐं कुझु माण्हू हिन जी मुखालफ़त करे रहिया आहिनि, कुझु माण्हू हिन फ़ैसिले खे साराहिनि पिया। जेके कैंडिडेट्स मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल बि असां ॿुधी आहे, पर हक़ीक़त जेका आहे उहा इहा आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजो केस जेको आहे को अदालत जे आॾो विड़ी न सघी, पंहिंजो केस जेको आहे उहो वाज़ेही न करे सघी। अदालत केतिरा ई मौक़िया ॾिना हुआ पब्लिक सर्विस कमीशन जी इंतिज़ामिया खे त इन्हनि इम्तिहाननि जो रिकॉर्ड खणी अचनि। अदालत हिकिड़ो रोल नंबर बि ॾिनो हो त हिन रोल नंबर जी जेके मार्कूं आहिनि तव्हां हुनखे फेल कयो आहे त घटि में घटि उन जूं मार्कूं तव्हां खणी अचो। कंप्यूटराइज़ दौरु आहे, जदीद दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे। उन दौर में बि जेकॾहिं तव्हां मैनुअल सिस्टम तहत इम्तिहान वठंदो, इन जा नतीजा ज़ाहिर कंदो त पोइ ज़ाहिर आहे अदालत खे इन मामले ते ख़दशा हुआ। असांजा दोस्त चवनि पिया त हीउ डॉक्टर्स जो मसइलो हो ऐं उन ते जेको चटाभेटी जे इम्तिहान खे बि कालादम करार ॾिनो वियो आहे। त आउं तव्हांखे ॿुधायां मजमूई तौर ते 6 पटिशन्स हुयूं, जिन मां 3 पटिशन्स जेके हुयूं उन्हनि जी पैरवी जस्टिस एडवोकेट सजाद चांडियो करे रहियो हो, जिन ते ॿिया बि वकील मौजूदु हुआ। अदालत हिकु भेरे पंहिंजी ॿुधणी दौरान जेको पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन हो उनखे किताब ॾिनो हो त जेंटलमैन जे नाले सां, त तव्हां हिन किताब खे पढ़ो ऐं ॾिसो त इंसाफ़ कीअं करे सघिजे थो, माण्हू जेंटलमैन कीअं थी सघे थो, इदारनि खे बहितर कीअं करे सघे थो। जॾहिं अदालत ॾिठो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजो केस ई प्लीड न करे सघी आहे, हुनजो चेयरमैन बि मोकल ते हलियो वियो हो लाॻीतो ऐं ॿाहिरि हुन वञी पंहिंजी मोकलूं ॻाल्हायूं, त इन सूरत हाल में हिकिड़ी कंफ्यूजन वारी सूरत हाल हुई ऐं अदालत खे अहिड़ो फ़ैसिलो जेको आहे उहो करिणो पियो। हाणे हुन ते मुख़्तलिफ़ राया अची रहिया आहिनि। हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु आहे त फ़ैसिलो जेको आहे उहो बहितर न थियो आहे, जंहिं सां माण्हुनि जो ख़्यालु आहे त तमामु बहितर फ़ैसिलो आहे। पर जेकर तव्हां 2018 ईस्वी वारी चटाभेटी वारी जेका रिज़ल्ट आहे उनखे तव्हां वञी ॾिसंदो त उते कमीशन जेको आहे अॻु में ज़ाब्त लिखंदी हुई उमेदवार जे नाले सां, पर उन इम्तिहान जे नतीजनि खां पोइ ज़ाब्त लिखण जो सिलसिलो जेको आहे उहो बंदि कयो वियो, छाकाणि त इहो इंटेंशनल हुयो त कैंडिडेट्स जी जेको आहे उहा सुञाणप लिकाई वञे। पर बहरहाल उन दौरान अख़बारनि में ख़बरूं छपंदियूं हुयूं त कमीशन में वेठल जेके कामोरा आहिनि या जेके ॿाहिरि वेठा आहिनि कामोरा, उन्हनि जा मिट माइट कीअं कमीशन ज़रिए पास थिया आहिनि, त उन सां ज़ाहिर हिकिड़ो मेरिट जो जेको अमल हो उहो सख़्तु मुतासिर थी रहियो हो। त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त अदालत उन सॼी सूरत हाल खे नज़र में रखी इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। हाणे ज़ाहिर आहे इहो फ़ैसिलो अदालत लार्जर बैच में बि चैलेंज थी सघे थो। ख़ुदि सिंध सरकार बि इहो चयो आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में वेंदी ऐं हिकिड़ी जेका ॻाल्हि कानूनदान चवनि था कि फैक्ट फाइंडिंग कमीशन ठही आहे, ही वाटर कमीशन में ठही हुई, त अदालत खे अञा बि जेको आहे फ़ैसिले खे जेका आहे उहा वधीक सघ मिली सघे हा, ॼण त फैक्ट फाइंडिंग कमीशन जी रिपोर्ट खां पोइ कहिड़ा उमेदवार जेके उहो मेरिट ते आया या कहिड़ा उमेदवार मेरिट ते न आया। त बहरहाल हिकिड़ो अदालत जो फ़ैसिलो आहे उनखे हिन महिल ताईं त जेको आहे इदारनि क़बूल बि कयो आहे, पर उनजे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में वञण जो बि ऐलान थी चुको है। ठीक है फैज़, फाइनली अंबर राजपूत साहिबा वाइंड अप करने से पहले आपके क्या कमेंट्स होंगे? इंतजार करेंगी सिंध हुकूमत की जानिब से जब तक इस फैसले को चैलेंज किया जाए? देख रहे हैं और वी आर होपफुल फ्रॉम देम, और हम अपना भी एक मैकेनिज्म ड्रॉ कर रहे हैं क्योंकि हम समझते हैं कि कॉन्सेप्ट ऑफ जस्टिस मस्ट हैव हैंड्स एंड फीट। ऐसा नहीं है कि सारे ऑफिसर्स जो हैं उनको एक साथ एक डिसीजन के ऊपर उसको नल एंड वॉइड कर दिया जाए और उनको सर्विस से रिमूव कर दिया जाए। एक प्रोफाइल अगर उठाई जा सकती हैं ऑफिसर्स की, उनके ऊपर वर्कआउट किया जा सकता है, देखा जा सकता है कि क्या वो कैपेबल थे या नहीं। इसके ऊपर बिल्कुल हम रेडी हैं क्योंकि हम मेरिट के ऊपर हैं, हम इंक्वायरीज में पेश हो सकते हैं, हम हर तरह के जो भी जस्टिस के ज़मरे में मामला आते हैं उनमें हम आगे होंगे, इससे हम डिनाई नहीं करते। लेकिन बहरहाल ये एक इनजस्टिस है और हार्ट रेंचिंग भी है, एक अनजस्टनेस है फिलहाल सारे बैच में, सारे ऑफिसर में, लेकिन इंशाल्लाह हम इसको लीगली परस्यू करेंगे। जी बहुत बहुत शुक्रिया आपका अंबर राजपूत साहिबा, शाहनवाज़ मीरानी साहब अवांजी महिरबानी, महबूब नूनारी साहब अवांजी वॾी महिरबानी ऐं फैज़ कोसो हैदराबाद में असांजे रिपोर्टर अपडेट कियो, अवां सभिनी जी वॾी महिरबानी।